अस्सलाम वालेकुम। अॼु जेका शख़्सियत असां सां स्क्रीन ते मौजूदु आहे जो पंहिंजो हिकिड़ो तारुफ़ अकरम मिसराणी पाण पॉलिटिकल ऐं सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं तमामु गहरी नज़र अथऊं पंहिंजी सोशल मीडिया ते ऐं केतिरनि ई किताबनि ते उन्हनि जो रिसर्च वर्क हले पियो। पाण अदबी ज़ौक़ रखनि था, लिखण पढ़ण वारा माण्हू आहिनि, पाण केतिरा ई कॉलम या केतिरियूं ई ॿियूं शयूं लिखी चुका आहिनि ऐं अॼु जो नौजवान यकीननि उन्हनि जो घणनि पासे रुख़ आहे ऐं अकरम में उहे सभु शयूं मौजूदु आहिनि। त उहो हिकिड़ो अदबी ज़ौक़ बि रखे थो, हिकिड़ो सोशल मीडिया ते बि उनजी नज़र आहे ऐं पॉलिटिकल ऐं सोशल एक्टिविस्ट बि आहे। त समाजी नज़र बि तमामु गहरी आहे अकरम जी ऐं असीं तमामु घणा थोराइता आहियूं। अॼु अकरम टाइम ॾिनो आहे। अकरम घणेई ज़माने खां सिंधी अदबी बोर्ड अचे पियो ऐं अॼु असां अकरम खां पुछंदासूं त माज़ीअ में अवां बोर्ड खे कीअं ॾिठो जॾहिं तव्हां माज़ीअ में आयो ऐं अॼोके दौर में अवां बोर्ड खे कीअं पिया ॾिसो जॾहिं त मौजूदा चेयरमैन मखदूम सईदुज़मा आतिफ़ साहिबु जॾहिं खां बोर्ड आया आहिनि त यकीननि उन्हनि हिकिड़े बोर्ड खे उरूज ते पहुचायो आहे ऐं सभु शयूं अवां असांजे साम्हूं आहिनि। बोर्ड जी इमारत हुजे, बोर्ड जी इमारत ते मुख़्तलिफ़ आलमनि जो कलाम मनसूब थियल आहे। अकरम अवां कीअं था ॾिसो उन सभिनी ॻाल्हियुनि खे? महिरबानी। मुंहिंजो सिंधी अदबी बोर्ड सां काफ़ी वक़्त खां लाॻापो रहियो आहे ऐं सिंधी अदबी बोर्ड जो जीअं त सिंध जी इल्मु अदब में हिकु तरक़ी पसंदाना किरदारु रहियो आहे, पर कुझु अर्सो ईअं थियो त चेयरमैन साहब जे अचण खां अॻु में ख़ासि तौर ते मूं ख़ुदि ऑब्ज़र्व कयो त सिंधी अदबी बोर्ड जी हालति ॾाढी ख़स्ता हुई। उन खां पोइ वरी जेको असां ऑब्ज़र्व कयो आहे त चेयरमैन साहब जे अचण खां पोइ सिंधी अदबी बोर्ड जे अंदरि हिकु बहितरी ॾिसण में आई आहे। ख़ासि तौर ते मुलाज़िमनि जा मसइला हुजनि या पब्लिकेशन जा मसइला हुजनि या जेको आहे तामीराती कमकार हुजे, उन लिहाज़ खां चेयरमैन साहब जे करे हिकु ॾाढी डेवलपमेंट सिंधी अदबी बोर्ड जे अंदरि ॾिसण में आई आहे, जेको हिकु अमली मिसाल आहे। अच्छा, साईं जिन जूं सईदुज़मा आतिफ़ साहिब जूं गवर्नमेंट सां ॻाल्हियूं हलनि पियूं, छाकाणि त उहो अदबी बोर्ड खे अञा हिकिड़े उरूज ते पहुचाइण लाइ उहो अॻियां क़दम वधाइनि पिया ऐं साईं जिन जो ख़्वाबु आहे त सिंधी अदबी बोर्ड अॼु बि परे खां ॾिसण में अचे थो त वाक़ई हिकिड़ो अदबी इदारो आहे, पर साईं जिन जो ख़्यालु आहे त अञा वधीक इदारे लाइ कमु कजे, वधि खां वधि इदारे लाइ कमु कजे। साईं जे दौर में 190 किताब छपिजणु हिकिड़ो तमामु वॾो अंगु आहे। अॼुकल्ह समाजी सूरत हाल बि जेका ॾिसो था त किताब छपाइणु हिकिड़ो ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। तव्हां पाण हिकिड़े पब्लिकेशन जे मरहलनि मां गुज़रियो पिया। साईं जिन चवनि था तव्हां पाण नौजवान आहियो, साईं जिन जो आहे त जेके नौजवान सुठो लिखनि था या मयारी लिखनि था ऐं साहिब किताब न आहिनि, समाजी सूरत हाल जे करे थोरो परेशान आहिनि, त 150 खां 200 सुफ़नि जा हुननि जा किताब छपे, उन्हनि खे साहिब किताब कयो। बिल्कुलु, ऐं जेको चेयरमैन साहब जो इहो वॾो हिकिड़ो क़दमु आहे जंहिंमें पब्लिकेशन जेका आहे ज़ोर शोर सां जेको आहे उहा हली रही आहे। ख़ासि तौर ते जेको सिंध जो लिटरेचर आहे जो काफ़ी अरसे खां वठी न छपिजी रहियो हो, उहो जेको आहे चेयरमैन साहब उन ते बाक़ाइदा अमल कराए ऐं उहा पब्लिकेशन में जेको आहे हिकु अमली जामो पहिरायो आहे, जंहिंमां ख़ासि तौर ते सिंध जा जेके नौजवान आहिनि, राइटर आहिनि, शाइर आहिनि ऐं तकलीफ़कार आहिनि, उन्हनि लाइ हिकु चेयरमैन साहब सुठो जेको आहे मौक़ो फ़राहम कयो आहे ऐं जेको आहे सिंधी बोर्ड में इहा हिकिड़ी डेवलपमेंट ख़ुदि नज़र आई आहे। तरक़ियाती स्कीमुनि ते ॻाल्हि ॿोल कयूं था त साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब जूं हुकूमत सां ॻाल्हियूं हलनि पियूं त जल्द खां जल्द असांखे बेनज़ीर भुट्टो स्कॉलर हॉस्टल जेका आहे उहा ठाराहिणी आहे, जंहिंमें स्कॉलर्स अचनि, महदूद टाइम लाइ उते रही सघनि था, उन्हनि खे हर सहूलियत मुहैया कई वेंदी। ऐं उनखां अलावा ज़ुल्फ़कार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी जेका आहे उहा आहे त उनखे ठाहिजे त उते स्कॉलर्स अचनि, रिसर्चर्स अचनि ऐं उते हू पंहिंजो कमु कजनि ऐं उते उन्हनि खे सभु सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं उन्हनि खे का मुश्किलात न थिए। हाणे इहे 2 वॾियूं स्कीमूं आहिनि। ॿियो, तव्हां जीअं अंदरि आयो, तव्हां GM सैयद जो गेट ॾिठो ऐं सिंधी अदबी बोर्ड जो जॾहिं इब्तिदा थिए थो त साईं GM सैयद साहिबु उन में फाउंडर आहिनि, उनखां पोइ मीरा मोहम्मद शाह, उनखां अलावा तमामु वॾा नाला आहिनि जेके सिंधी अदबी बोर्ड में रहिया आहिनि। क़िबला साईं मखदूम तालिबुल मौला साहिबु रहिया आहिनि, पीर उसामुद्दीन राशिदी साहिबु रहिया आहिनि, इब्राहिम जोयो साहिबु रहिया आहिनि, घणा ई माण्हू रहिया आहिनि, पर जेको उरूज बोर्ड माणियो आहे, असां चई सघूं था फ़ख्र सां त जॾहिं क़िबला साईं मखदूम तालिबुल मौला साहिबु आया त बोर्ड हिकिड़े पंहिंजे उरूज ते पहुतो। उनखां पोइ साॻो ख़ानदान जो तसलसुल हलंदो अचे थो। जॾहिं क़िबला साईं जमीलुज़्ज़मा साहिबु आया त हुननि बोर्ड खे संभालियो। हींअर मौजूदा चेयरमैन सईदुज़मा आतिफ़ साहिबु जॾहिं कमु कनि पिया त तव्हां ॾिसो था तरक़ियातियूं कमु जेको आहे केतिरो ज़ोर सां हले पियो। अंदरि अचो त साॼे हथ ते जेका ज़मीन आहे उते एम्प्लॉइज़ लाइ न्यू ब्लॉक ठाहियो पियो वञे, जंहिंजो नालो ॾिनो वियो आहे
मीरा मोहम्मद शाह जे नाले सां, जॾहिं त उन्हनि जो ॿियो को बि नालो ॾेई सघिजे पियो, पर साईं जिन जो त न जेके पायनीर्स आहिनि, जेके फाउंडर्स आहिनि, उन्हनि जे नाले सां इहे शयूं मनसूब कजनि। इन सॼे तरक़ियाती अमल खे अव्हां कीअं था ॾिसो? ऐं तरक़ियाती कम जे हवाले सां ॾाढी हिकु ख़ुशाईंदा ॻाल्हि आहे। ख़ासि तौर ते साईं जी एम शहद जो जेको दराज़ो आहे नाले सां मनसूब आहे, मखदूम तालिब मौला साहिब जा जेके बि हिते किताब आहिनि या ॿिया जेके बि हिते शख़्सियातनि जो सिंधियत जे बोर्ड में किरदारु रहियो आहे, उनखे बतौर एज़ अ विरसो करे जेको आहे हीअ बोर्ड संभाले पिए थो, जंहिंमें चेयरमैन साहिब जो जेको आहे ॾाढियूं ख़िदमतूं साराह सघजनि थियूं। ऐं जंहिंजे करे जेको आहे उमेदु थी कजे त चेयरमैन साहिब जे अञा जेको आहे जंहिं हवाले सां हिन बोर्ड ते तवजो ॾेई रहियो आहे, मुख़्तलिफ़ स्कीमुनि ते कमु करे रहियो आहे, जंहिंमां मुख़्तलिफ़ स्कॉलर्स शागिर्द पिणु फ़ाइदो वठंदा, इहा हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि थी आहे, ख़ासि तौर ते चेयरमैन साहिब जे अचण खां पोइ। ऐं उमेदु आहे त माना अञा वधीक जेको आहे मुलाज़िमी जा जेके मसइला हूंदा उहे हल थींदा रहंदा। ऐं जेको सिंधी अदब जे अंदरि जेको लिटरेचर आहे, ख़ासि तौर ते उनखे डिजिटल अंदाज़ में अंग्रेज़ी में, उर्दू में, सिंधी में जेको आहे उहो पूरी दुनिया ताईं जेको आहे पहुचण में हिकु सुठी कावशूं आहिनि। हाणे जॾहिं डिजिटल अंदाज़ जी तव्हां ॻाल्हि कयो था त सिंधी अदबी बोर्ड न सिर्फ़ु सिंधीअ जो मवादु छपरायो आहे, पर गॾोगॾु उर्दू अंग्रेज़ी अदब बि छपरायो आहे। ऐं मूंखे फ़ख़्रु थींदो ॿुधाईंदे त मौजूदा चेयरमैन सईदुज़मा आतिफ़ साहिबु सॼे सिस्टम खे डिजिटलाइज़ करण में तमामु अॻुभराई करे रहिया आहिनि। ऐं साईं जिन जो ख़्यालु आहे त जल्द खां जल्द जेके बि किताब मौजूदु आहिनि उन्हनि खे जल्द PDF करे ॿिन्ही वेबसाइट ते रखियो वञे त दुनिया में जिते बि स्कॉलर्स शागिर्द हर तबिके जो माण्हू उनखे आसानी सां डाउनलोड करे ऐं पढ़ी सघे। ॿियो जेके बि किताब आहिनि उनखे जल्द खां जल्द ऑडियो बुक्स कयो त तव्हां ट्रैवल करे तव्हां किताब ॿुधी सघो था, त इहो साईं जिन जे दौर में थिए थो। ऐं मां चाहींदुसि त तव्हां पंहिंजे दोस्तनि जे हल्के खे, तव्हांजो जेको सहाफ़त जो हल्को आहे, तव्हांजो समाजी जेको हल्को आहे, सियासी जेको हल्को आहे, त उन्हनि खे बोर्ड बाबति आगाही तव्हां ॾींदव ज़रूरु ऐं उन्हनि खे ॿुधाईंदव त सिंधी अदबी बोर्ड में जेके बि तरक़ियाती कमु थियनि पिया उहा मौजूदा चेयरमैन साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब जे दौर में थियनि पिया। तव्हां हींअर बोर्ड में निकिरो था ॿाहिरि, जॾहिं ॾिसो था चारई पासा गुल गुलज़ार लॻो पियो आहे, ऑडिटोरियम ॾिसो क़िबला साईं तालिबुल मौला साहिब जे नाले सां मनसूबु आहे, तव्हां डिस्प्ले सेंटर अंदरि विया आहियो, लाइब्रेरी ॾिठी आहे, मुख़्तलिफ़ किताब ॾिठा आहिनि, तव्हां नौजवान आहियो, तव्हांजो कमु लिखणु पढ़ण सां आहे, त मां चाहींदुसि त वीडियो जी आख़िर में तव्हां अगरि के पंहिंजे ॾिसंदड़नि लाइ ॿ लफ़्ज़ ॻाल्हायो। जीअं सभिनी ॾिसंदड़नि खे ख़बर आहे त सिंध ते बि बोर्ड सिंध जो हिकु सरमायो आहे, ऐं उन सिंध जे सरमाए मां असांखे फ़ाइदो वठणु घुरिजे। ऐं उन फ़ाइदो वठण जे लाइ जेको आहे सिंध ते बि बोर्ड चेयरमैन साहिबु ऐं संदसि टीम जेका आहे जीअं अंदाज़ में हाणे कमु करे रही आहे, उन मां असां उमेदु करे सघूं था त हितां जो जेको आहे न सिर्फ़ु सिंध जो पर पूरे मुल्क जो ऐं पूरी दुनिया जे अंदरि जेको आहे न सिंध जो जेको बि लिटरेचर आहे, चाहे उहो शाइरी सूरत में हुजे, चाहे नसर जी सूरत में हुजे, उहो जेको आहे पूरी दुनिया ताईं पहुचाइण में जेको आहे जीअं अंदाज़ में हाणे कमु करे रहिया आहिनि। उमेदु आहे त माना असां हिन सिंधी अदबी बोर्ड जेको आहे समाज में हिकु भलाई वारो तरक़ी वारो कमु कंदो। आख़िर में तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए ज़रूरु ऐं पोइ पाण पंहिंजे हिन गुफ़्तगू खे पंहिंजी एंड ताईं पहुचाईंदासूं। साईं जिन जो ख़्यालु आहे त सिंधी अदबी बोर्ड जा बुक स्टॉल सिंध जे तक़रीबन ज़िलनि में हुजणु घुरिजनि। हींअर जेको तिलक चाढ़ी ते तव्हां सिंधी अदबी बोर्ड जो बुक स्टॉल ॾिसो पिया, इहो तमामु हिकिड़ो पुराणो थी वियो आहे। साईं जिन जो ख़्यालु आहे त इहा इमारत हिकु भेरो ॿीहर जुड़े ऐं तमामु सुहिणे अंदाज़ सां इमारत खे ठाहियो वञे, उते बुक शोरूम हुजे ऐं उते हर मौज़ूअ ते सस्ते अघ में जेके बि हींअर किताब तव्हां ॾिठा हूंदा त घटि में घटि हींअर मार्केट में अगरि तव्हांखे सस्ते अघ में किताब मिले थो त उहो सिंधी अदबी बोर्ड जो थो मिले। इहो सॼो क्रेडिट बि मौजूदा चेयरमैन साईं सईदुज़मा आतिफ़ साहिब जो आहे। हा बिल्कुलु आहे। ऐं जेको आहे अॼु जे दौर में जंहिं महिल सां किताब ऐं पब्लिकेशन्स महांगे क़ीमत ते जेको आहे किताब खपाए रहियूं आहिनि, पर सिंधी अदबी बोर्ड ॾाढो मुनासिबु क़ीमत ते ऐं सफ़ा सस्ते अंदाज़ में जेको आहे उहो किताब मुहैया करे रहियो आहे। जंहिं मां उमेदु आहे त माना हितां जेको नौजवान आहे, हितां जो अदीब शाइर हिन जेको आहे ख़िदमत मां फ़ाइदो वठंदो। वॾी महिरबानी अकरम, तव्हां असांखे टाइम ॾिनो।